जो करिया त महिरबानी करे मुंहिंजो हक़ी फ़ैसिलो कयो बनी खे वठी ॾियो मुंहिंजे पीउ खे बि मारियो आहे उनजो बि हिसाब किताब वठी ॾियो ऐं उन्हनि जो इंसाफ़ कयो वञे। साईं मुंहिंजो मसइलो आहे, नालो आहे मुंहिंजो रामचंद, ॻोठ कुआड़ा, तालको नगर पारकर, ज़िलो थर पारकर, दह राणपुर, ॻोठ कुआड़ा जो रहवासी आहियां। मूंसां बनी जो आहे ज़ुल्म जेको ज़मीन जागीर में आहे। 36 एकड़ 34 गुंटा बनी आहे। मुंहिंजो पीउ देवराज वलद पिरागो कोहली, उनजो खातो आहे जंहिंमें 5 भाउर आहिनि, उनजो हिसो आहे। वालो आहे, खानो, निहालो, महरो, इहो मुंहिंजा चाचा आहिनि। ऐं मूं वारो पीउ देवराज आहे, खातो आहे उनजो। इन 5 भाइनि जे 7 एकड़ ॾिनी आहे ऐं मेहर खे ॾिनी आहे 8.5 एकड़। उहो नंबर में उन्हनि खे असांखे ॾाढे अलॻि करे ॾिना आहिनि। हिकिड़ो आहे नंबर 11 नंबर 4 एकड़ ऐं ॿियो नंबर आहे 223 2 एकड़ 21 गुंटा ऐं हिकिड़ो नंबर आहे 3 उन में आहे हिनजी बनी 2 एकड़। 4 एकड़ मुंहिंजे चाचनि खे ॾिनल आहे, 12 एकड़ 2 एकड़ ॾिनल आहे मेहर खे ऐं 16 एकड़ नंबर में 3 एकड़ बनी आहे वाले जी, 3 एकड़ आहे खाने जी, 3 एकड़ आहे निहाले जी। उन मां 7 एकड़ असांजे ॾाॾे असांखे ॾिनी आहे। हाणे उन ते मूंखे मिली आहे 3.5 एकड़ ऐं 3.5 एकड़ ते मेहर जो छोकिरो गंगाराम कब्ज़ो करे वेठो आहे। ऐं इन में बि 2023 में मूं वारे पीउ खे मूं वारे चाचे खाने इन ज़मीन ला करे मारियो। उन सां मूं वारो पीउ फोत थी वियो आहे 23 में। ऐं हाणे मूंखे पिया धमकियूं ॾियनि, चए बाबा हा साईं मारियो, उन सां थी वियो ख़तमु। खानो, हरसिंग, इहे सौट आहिनि मुंहिंजा, लखमण ऐं हमीरो, गंगाराम बि हिननि सां साथ गॾु आहे, धर्मशी बि हिननि सां गॾु आहे। इहो बनी लागरे साईं इन लाइ उन पंहिंजो हक़ु घुरियो, चए बाबा मुंहिंजो हक़ु आहे, तव्हांजो हक़ु तव्हांखे ॾियां थो। खातो बि मुंहिंजे पीउ जो आहे ऐं उनजो हक़ु उहो कोन था ॾियनि ऐं ज़मीन बि मूंखे कोन था ॾियनि। हाणे आउं वञा थो त मूंखे बि दौड़ी था अचनि कुआड़ियूं खणे। मां मूं वारे चाचे खाने वारा ऐं मेहर जो छोकिरो गंगाराम ऐं धर्मशी हुननि खे वाधी थो ॾिए, चए कुझु कोन कंदा, हिन जे पीउ खे मारियो आहे त हिन खे बि मारे छॾियो। उन लाइ आउं अपील थो करियां सभिनीनि खे, अव्हांखे ॿुधायां थो, इन लाइ करे हीअ मुंहिंजी अपील आहे। हा ॿियनि वटि सभिनीनि वटि आहे, मूंखे कोन था ॾिए। मूंखे 3.5 एकड़ ॾिनी आहे, बाक़ी उहो गंगाराम मुंहिंजो कब्ज़ो करे वेठो आहे। उहो सौट आहे मुंहिंजो। हा मेहर जो पुटु आहे साईं। पोड़े मूं वारे पीउ बि घुरी, उनखे बि हिननि सभिनीनि गॾिजी उनखे कुटे, हू मरी वियो वीचारो। हाणे मुंहिंजे पोयां थिया आहिनि, हाणे मुंहिंजे लाइ भई इहा साॻी थींदो। हाणे महिरबानी करे मुंहिंजो हक़ु सभिनीनि खे चवां थो त मुंहिंजो हक़ जो फ़ैसिलो कराए। हा इहो चवनि था, ऐं ग़रीब माण्हू डिॼां थो, ऐं हीअ अपील थो करियां सभिनीनि खे। मूंखे चए तोखे बि मारे छॾींदासीं, तुंहिंजे पीउ खे मारे छॾियो आहे, तोखे बि देरी कोन कंदासीं। हा साईं बिल्कुलु, भले ॻोठाणो पुछा करे। हा इन हिसाब सां साईं हाणे साईं हक़ी फ़ैसिलो मुंहिंजो करे, महिरबानी करे मुंहिंजो हक़ु मूंखे वठी ॾे ऐं हुननि जो हिसो मुंहिंजो वठी ॾे। हा SP सरपारकर, DC साहब ऐं मुख़्तियार कार साहब नगर पारकर, वीर जी कोहली, कृष्णा कानूनी, इहो अपील थो करियां।